सॼी सिंध जी नए दरे में भी सरवर ख़ौनैन हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जश्न विलादत के मौके ते शानदार रैलियों कढियूं वयूं। रशीद अबड़े की रिपोर्ट। नौदरों में सरवर कायनात हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विलादत बासादत जे ॾींहं जे मौके ते मरहबाई रैलियूं कढियूं वयूं। अहले सुन्नत जमायत पारां असदुल्लाह ताहिरी, आबिद हुसैनी, हाफ़िज़ अली दोस्त जी अॻवानी में रैलियूं कढियूं वयूं, जॾहिं त मुख़्तलिफ़ ॻोठनि खां पिणु रैलियूं टिकटनि टालनि ते नौंदरे पहुतियूं। रैलियुनि में शरीक थियलनि खे झंडा, बैनर, सावा झंडा हथनि में खयल हुआ, जेके शहर जे मुख़्तलिफ़ रोड रस्तनि खां गश्त कंदा झुमिरियूं पाए ख़ुशीअ जो इज़हार कंदे नज़र आया। उन मौके ते रैलीअ में शामिल थियलनि आवाज़ टीवीअ सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजे नबीअ जे अचण सां हिन दुनिया में उहा रोशनी फैली, उहा इल्म जी रोशनी फैली, जंहिंसां हिकु इंसानियत जो उन्स वधियो ऐं मोहबत बुनियाद आहे मुंहिंजे नबीअ जे दीन जी। ऐं उन मोहबत भरियूं रैलियूं सॼी दुनिया में उम्मत मुस्लिम हीअ रैलियूं मल्हाए पई ऐं ख़ुशियूं मल्हाए पई। मुंहिंजे नबीअ जी आमद जी ख़ुशी आहे। अॼु अल्लाह की मोहम्मद से वफा तूने तो हम तेरे हैं, ये जहाँ चीज़ है क्या लोहो कलम भी तेरे हैं, निसार तेरी चहल पहल पर हजारों ईदों रब्बुल अव्वल सिवाय इब्लीस के जहां में सभी तो खुशियां मना रहे हैं। इंशाअल्लाह ताला असांजा ईंदड़ नस्ल भी सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम जो मीलाद मल्हाईंदा। लब्बैक लब्बैक। मुसलमान हर वक्त पुरुमीद आहियूं त अल्लाह साईं असांखे पंहिंजे आका जी मोहबत में अञा जेको आहे जज़्बो अता करे। ऐं अॼोको जेको ॾींहुं आहे हिकिड़ो सबक़ थो ॾिए असांखे। सिर्फ़ु हिकिड़ो ॾींहुं न, हमेशह जीअं तव्हां ऐं असां जेको आहे पंहिंजो पाण खे बदिलायूं, सिर्फ़ु रस्मी न मल्हायूं मिलाद, ऐं आका जे सुन्नत ऐं हदीस ते अमल करे ऐं हक़ अदा कयूं। नबी साईं जंहिंजी जेका सॼी जेका ज़िंदगी आहे उहा आलम इंसानियत जे लाइ आहे, समूरी जेको आहे सो रहमतुल आलमीन आहे। नबी साईं जंहिंजी जेका ज़िंदगी आहे उहा असां मुस्लमाननि जे लाइ हिकु मिसाल आहे। ऐं असां मुस्लमान खे घुरिजे त नबी साईं जी ऐं उनजे असाब सगोरनि जी जेको आहे सो उनजी तैलीमात खे जेको आहे सो अपनायूं। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॿुधायल वाट ते हली तबक़ाती समाज जो ख़ात्मो आंदो वञे। रशीद अबड़ो, आवाज़ टीवी न्यूज़, नौंदेरो।